अस्सलातु वस्सलामु अला हबीबिना व हबीबिही व रसूलिना व रसूलिही व सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन इला यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अन्ज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अफ़्ज़ल सलातिन अला असअदि मख़लूक़ातिक सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद मालूमातिक व मिदाद कलिमातिक कुल्लमा ज़करक ज़ाकिरून व गफ़ल अन ज़िक्रिकल गाफ़िलून। आबी मिसल महबूबे हक़ खलकी खुदा जहले खलक। खादिम सदन जिन्नु मलक बलगल उला बिकमाली। नूरी हो जण जो ही निशान आयात रोशन थियो जहान। चमक्या ज़मीनू आसमान कशफ़त दुजा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल। सीरत ऐ सूरत बेमिसल हसनत जमीउ ख़िसाली। साईं इद्रीस उन जो ग़ुलाम आप पढ़ंदो सलातो सलाम आप। थोड़ो लाइटी गुड़ी सी
ही विरद सुबह शाम सल्लु अलैहि व आलिही। सभी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वाह जो पढ़ियो पर अज्ञान पढ़ियो या वरी पोयन पढ़ियो आप मुदो कोन। मुंहिंजी दिल थी जे अञा हिकिड़ो भेरो सभई मिली करे वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। तव्हां पढ़ो त मां ॿुधां त मदीने जो साईं असां तव्हां ते राज़ी थी वञे सल्लल्लाहु। इज्जत नहीं है एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाईरो अजीज दोस्तों, खलीली जमात जी तरफा पंजे मुर्शिद मुरब्बी वक्त जी कामिल अकमल वलीय जंहिंजो इल्म तक़वा फज़ल हक़ गोई हिंद सिंध में मशहूर। मुंहिंजी मुराद पीरे तरीक़त क़य्यूम जहान हजरत अल्लामा पीर आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी जिनजे नाले खां सिंध जो बच्चो बच्चो वाकिफा खलीली जमात हर साल वांगुर हिन साल भी पंहिंजे मुर्शिद जी उर्स शान मुस्तफ़ा जी हिन महफ़िल जो इनेकाद कयो आहे। अल्लाह खां दुआ है खुदा ताला मुर्शिद जे सदके में हिनन जी रिज़्क़ में रोज़ी में बच्चन में मालन में उम्रन में औलादन इज्जतन में बरकत अता फरमाए। घणी देर थी चुकी आहे, लंबी या डगी तकरीर न मुख्तसर टेम में कुछ गालियूं कुरान मजीद मां जेकी मशहूर ऐं मारूफ अल्फाज पढ़िया अथनि अवां सभई गौर सां कुरान शरीफ ॿुधो ऐं पंहिंजे दिलनि खे ठारियो। अल्लाह से फरमायो या अय्युहन नासू क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। हाथ मथे तकनी कुरान ते सुभान अल्लाह चो मदीने वञो। अल्लाह से चयो ए इंसानो, खिताब मोमिनन मुसलमानन सां न चो त नबी सिर्फ मोमिन मुसलमान दे नबी ना आयो आहे। इंसान जात सां अल्लाह ताला खिताब करे फरमाया अय्युहन नास
ऐ इंसानो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम तहां वट तहां जे रब जी तरफ खां बुरहान अची वियो। बुरहान मां मुराद केरा तफसीरे तबरी खोलियो कबीर इमाम फखरुद्दीन राज़ी जो जरीर तफसीरन जा नाला इन्हीं जे करे थो खणा जो मता सुमाणी तव्हां खे केर चे त तव्हां जा मौलवी कच्चूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। ॿुधो कच्चूं ॻाल्हियूं न पक्कियूं ॻाल्हियूं। जरीर तबरी बग़वी वाहिदी उन खां अलावा दर्जन तफसीर अरबी ज़ुबान में हन। उन्हनि जे अंदर कुरान जा मुफ़स्सिर था लिखन क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम। परेशान थी विया हो। हाँ गौर सां था ॿुधन वाड़े वाजोन जा बच्चो अल्लाह तव्हां खे खुश करे आबाद हुजो। मां हाणे ताज़ो मदीने मां थी आयो आहियां तव्हां खे दुआ थो कयां अल्लाह से तव्हां खे खुश करे तव्हां जी मोहब्बत प्यार उल्फत साईं सां ॾिसी दिल ठरे थी। चोटी जा मुफ़स्सिर था लिखन बुरहान मदीने जो साईं आ। हाणे बुरहान सिंधी लफ्ज़ त कोन्हे या लगारन वारो सराइकी तो कोने या बलोची तो कोने जो आसानी सां तव्हां असांखे समझ में अची वञे। अचो त मां तव्हां खे बुरहान जे बारे में कुछ ॻाल्हियूं ॿुधायां। बुरहान जी लुग़वी माना घणो अछो असल इहो वतला बरहकुम बारहा अरबी जुबान में चवंदा अब्रहर रजुलू माण्हू घणो अछो थी वियो। जीअं बुरहान अछो हूंदो आहे चमकदार हूंदो आहे ईअं मदीने जो मीर बे ऊंदाही रात में जॾहिं मदीने जे शहर में हुजे मक्के जे शहर में हुजे ताइफ जे शहर में हुजे उहद जे मकाम ते हुजे बदर जे मकाम ते हुजे हुनैन जे मकाम ते हुजे ये अच्छी शे परे खां चमकंदी ऐं रोशन हूंदी आहे। ईअं तुंहिंजो ऐं मुंहिंजो नबी बे नबीअ में ईअं रोशन जीअं चोॾीअ जो चंड तारनि में रोशन हूंदो आहे। पोइ मूंसां चइजां तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मान रुगो पढ़ायो तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मान रुगो ॾिसी चादर मुंह ते चहरो ढकल मस्तान हज़ारे मान रुगो आहे मोतिन बुरकोन तुझो दिल मोही दड़ आकौन तुझो हे चंबड़ वारा जो तरफ बुधन जो बोल तुझो दीवान हज़ारे मान रुगो तुझी झलक ॾिसी हैरान थिया। उबैदुल्लाह लाही रियनात चई मफ़तून जे
नहज दिलात चई गुजरी व्याके सौगात चई नत खान हजारे मान रुगो या अय्युहन नासु ऐ इंसानो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम तहां वट तहां जे रब खां बुरहान अची वियो बुरहान जी हिकड़ी माना तहां खे ॿुधायम बुरहान जी ॿी माना मुअजिज़ो अभी तकरीर में यो लफ्ज़ ॿुधंदा आहियो मुअजिज़ो अअजज़ युअजिज़ु इजाज़न फहुव मुअजिज़ुन इन मुअजिज़ुन मुअजिज़ाने मुअजिज़ून मुअजिज़तुन इन जी माना है आजिज़ कंदड़ शे जेका इंसान जे अकुल खे आजिज़ करे छॾे अकुल जिथे दंग थी वञे उनखे मुअजिज़ो चइबो आहे चंड चीर जी अचे अकुल खत्म थियो थो वञे लथल सिज मोटी अचे अकुल खत्म थी थो वञे अंगुरनि मुबारकनि मां पानी ॿाहिरि निकिरे अकुल खत्म थी थो वञे जिते अकुल जी इंतिहा हूंदी आहे उन अकुल जे इंतिहा खां बाद में जेको कम जेको फेल जेको जेका शइ वजूद में ईंदी आहे उन जो नालो मौजज़ो आहे अल्लाह ताला फरमायो नबियन खे मां मौजज़ा ॾिना पर इंसान तव्हां वटि अहिड़ी ज़ात अची वई आहे जेका पाण सरापा मौजज़ो हुज़ूर जी ज़ात उहा ज़ात जे जे शान खे जे जे मक़ाम खे जे जे मर्तबे खे जे जी इज़्ज़त खे जे जे रफ़ात खे जे जी बुलंदी खे जे जी मक़ामे उलिया खे ॾिसी करे चाहिलनि जा त अकुल दंग रहिजी था वञनि पर इल्म वारनि जा अकुल दंग रहिजी था वञनि जिते अकुलनि जी इंतिहा थींदी आहे उतां मुहम्मद जे शान जी इब्तिदा थींदी आहे पोइ असीं तॾहिं त चवूं त मुस्तफ़ा शान अवाजो शाहिया अवाम सुन पढ़ायो बैठा चौ मुस्तफ़ा शान अवाजो शाहिया अज ताईं अड़ी रब तो जड़ी तस्वीर जी ठाहिया हथ खड़ी चो मुस्तफ़ा शान अवाजो शाही दावर जा दीदार अवामा आया नजर अलवर अवामा दुआ के दीदार थी जरे दीदार थे वर कोई चेजो दावर जा दीदार अवामा आया नजर अनवर अवामा अनवर अवामा तोखे मन्यो जे रब के मन्यो ते कुरान दी गवाहिया हाथ मथे कर जाओ मुस्तफ़ा शान आवाजो शाही बोचे मदीने तो वक्त शलगी हाजी गुलाम नबी जो गजल ही वाजो हाजी गजल पोची नहीं तड़े दरन सुया राज शायर चा बुक भरे छयूं केर पढ़न ला तैयार नहीं पर पोचे मदीने तो वक्त शलगी हाजी गुलाम नबी जो गजल ही मेरो मंदो कब तुझो बंदो आई तो मिठड़े जो मदाहिया मुस्तफ़ा शान आवाजो शाहिया
अल्लाह ताला चयो तहां वटे रब जे तरफ खां मौजज़ो अची वियो हबीबन जी ज़ात पाण मौजज़ो आ। इमाम अहमद रज़ा खान फाज़िले बरेलवी फरमायो दिए मौजज़े अंबिया को खुदा ने तमाम बच्चों दिए थोड़ा लाउडा आवाज लगी साफ करबा दिए मौजज़े अंबिया को खुदा ने हमारा नबी मौजज़ा बन के आया। सभी जो हमारा नबी मौजज़ा बन के आ जो हमारा नबी मौजज़ा बन के जो हमारा नबी अरे मदीने जो तसव्वुर करे जो हमारा नबी मौजज़ा बन के दिए मौजज़े अंबिया को खुदा ने अरे हमारा नबी मौजज़ा बन के आया। वार मौजज़ो अखियों मौजज़ो कन्न मौजज़ो हथ मौजज़ो मौजज़ो माना अकुल दंग रही बनी अकुल जी इंतहा थे उन जो नालो मौजज़ो आ। सरकार जा वार मुबारक अरबी किताब अल मुस्तदरक अल सहीहैन इमाम हाकिम निशापुरी उन लिखो जदे हिरकल बादशाह रूम जो बादशाह घना चंदा ने हिरकल असल लफ्ज़ है हिरकल उन हिरकल बादशाह के मथे में सूर न पियो छड़े। हाणे तहां अंदाज़ो हणो तो जेको बादशाह वा उन इलाज खां घटायो हूंदो ॻाल्हायो ओ मदीने वञी ॻाल्हा इलाज खां घटायो हूंदई डॉक्टर हकीम वॾा वॾा माहिर घुराए इलाज कराई मथे जो सूर न पियो वञेस। अॼु वहाबिन जे मथां इहा रिवायत मोता आहे मोतियन ॿुधजो मदीने वींदे या कंहिं बाबरकत शइ में हथ विझंदे टोकींदा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बरकत वाली अल्लाह की जात उसके अरे मां जो है सही है ते मुस्तदरक लिखण वारो निशापुरी उन खां अलावा काजी अयाज मालिकी शिफा में उन खां अलावा सीरत शामी सुबुल हुदा व रशाद में इन रिवायत के मां जिम्मेदारी से पेश पियो कया जरे बादशाह जे मथे में सूर थियो सूर न पियो छडेस उन बादशाह के एकड़ो मुस्तफा करीम जो जुल्फ मिली वियो के दसनुस सूर ई कोन छडींदी इन जुल्फ के बाजे ताज में अंदर रख ताज में रखण तुझो कमा सूर के खत्म करन अल्लाह जी जात जो कमाए। बादशाह हुजे वडेरो हुजे अमीर हुजे फकीर हुजे दुर्वेश हुजे मौलवी हुजे मुफ्ती हुजे पीर हुजे अरे घट दर्जे वारा माण्हू चंबड़ वारो कायनात जे अंदर नबियन पे मुस्तफा करीम जे सामू कंध झुकाया मुल्ले कंध हयो मुल्ले कर मथे खयो पर वकुल्लुहुम मिर रसूलिल्लाह
हे मुल्क में सुन। इमाम बुसीरी जो सब नबी बदरते ईमान वकुल्लुहुमा मिर रसूलिल्लाह, हे मुल्क में सुन गरफम मिनल बहरे औ रशफम मिन दियमीम। चंदान साईं दरिया मां का लपतड़ी रशफम मिन दियमी, जो मतलब आ मींह वसे इंसान जी चपन ते थोड़ो पानी पी एतिरो तुझो रहमत जो दरियावा इन मां को जरूरत दे। हिरकल जे मथे में सूर न पियो छॾे, और हिरकल के मुस्तफा करीम जो वार मिलियो, उनकी पंहिंजे ताज में रखी। खलीली जमात जे जलसे में अचण वारो मालूम छो त दर ॿियो को कोन अथव, दर खपेव दर मदीने जे मीर जो आ। अचण तुंहिंजो कम बेड़ा तारण मुस्तफा करीम जो कम आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, उलमाए अहले सुन्नत, हजरत क़िबला पीर आगा मोहम्मद अयूब जान जिंदाबाद जिंदाबाद। ओ मूसा गजी चो तुझे शान मथा कुर्बान नबी साईं, तुझे शान मथा कुर्बान नबी साईं। मां घोरिया बचा जिंद जान नबी साईं, हथकड़ी चो तुझे शान बिना पाचे जे तुझो पाक जिस्म मख के न वेहण जो आ तो ते हुक्म। यो तो मौजूज़ो आ। बिना पाचे जे तुझो पाक जिस्म मख के न वेहण जो तो ते हुक्म। वद यूसुफ खां तुझो आहे हुस्न ॾिसी पूरा थियूं हैरान नबी साईं। हथकड़ी जो तुझे शान मथा मेरा जो तोखे जिस्मानी जो सारो ॾेह तुंहिंजो आदानी जो साईं अवां खे शेर सुणा सुबहानी थियो बसी पूरा थियूं हैरान नबी। ओ मदीने वञी चओ तुझे शान मथा हिरकल के मथे में सूर मुस्तफा जे वार जी बरकत सां छड़े वियो। इन मुस्तदरक हाकिम में लिखे हजरत खालिद बिन वलीद जेके मदीने जे साईं सैफुल्लाह जो लक़ब ॾिनो। हजरत अमीर उमर जो दौरा के जो दौरा हाथ मथे नहीं करा नालो त मुनकिरन जे ऐवानन जे अंदर ज़लज़लो बर्पा थे के जो दौरा। अरे फार के हक़ बातिल इमामुल हुदा जाने शाने अदालत पे लाखों सलाम मुस्तफा। कुछ डिले डिले डीस लाउडारा धमाका अचन कुछ आई धमाका असां वटि न मुनकिरन जे ऐवानन में धमाका जंद सुन्नी सुजागर जाओ वो उमर जिससे आदा
पेशेदा सकर उस खुदा दोस्त हजरत पहला हूँ सलाम मुस्तफा अमीर उमर जो जमाना जंगे यरमुक उन जो सिपह सालार हजरत ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जे उस समय अचण वारो उन जो सिपह सालार खालिद बिन वलीद सैफुल्लाह जो लक़ब मिलल ऐ लक़ब के मुल्ले मौलवी के पीर जो न के उस्ताद लक़ब दे के मुर्शिद लक़ब दे के मुफ्ती लक़ब दे के आलिम लक़ब दे के वली लक़ब दे बुखारी जे अंदर इन खालिद बिन वलीद के मदीने जे सही सैफुल्लाह चयो सैफुल्लाह माना अल्लाह जी तलवार जरे जंगे यरमुक पे हले ओ चंबड़ में हजरत ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जे उर्स में अचण वारा जंग हले पई हलते हलते हजरत खालिद बिन वलीद रस्ते में जंग जे दौरान के तो मुझी टोपी मार जे ओ खालिद बिन वलीद तो जो लक़ब सैफुल्लाह मदीने के मीर रखवा आम मानू तक नहीं एडे तलवार पयूं हलन खंजर पिया हलन भाला पिया हलन तीर पिया हलन टोपी जी पोया पियो के तुम मुझी टोपी जॾहिं टोपी मिली तस वो सुकून आयो जंग खत्म थी फतेह माणी सहाबन के घुराई ताबीन के ओ सहाबियो हेडे अचो ओ ताबियो हेडे अचो टोपी खोले उन टोपी के उंडेड़े के तो अंदर तनहार अंदर जो सन तो जुल्फ प्यार जी खबर थव ए जुल्फ देखे जागो ने हज्जतुल वदा जे मौके ते सरकार मथे के कूड़ायो हो ओए जुल्फ मां काबू करे रखया पंहिंजे टोपी में रखया हम जरे जंग जे मैदान में ईंदो आया टोपी पाए जो ईंदो आया हार न मिलदी मुस्तफा जे वारन जे बरकत से फतेह करे ईंदो आया अली वो मुखे नारे ला खणो पवंदो सवाल नारो दर्द साईद बचा तकबीर हाथ मथे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर उलमाए अहले सुन्नत मुंजी टोपी ए नारा इन जे करे पे हम छो त तुझे जुल्फ जे पर दकमन दविधा अॼु कुझु हिम्मत कयो मां वताज़ो उमिरि तां मोटियो आहियां थकल आहियां पर हाणे तव्हांजो साथ हूंदो त इंशाअल्लाह मूं वारी गाॾी मची वेंदी चओ तुंहिंजे जुल्फ जी ॻाल्हि आई न तुंहिंजे जुल्फ जे पर दकमन दविधा ज़िंदान हज़ारे मां न रुगो शाहीद सरखान मथे मेहमान हज़ारे मान कई अबरू पे शहीद कया कई नाज़ मज़ीद मुरीद कया सैरियना रेती खरीद कया दीवान हज़ारे मान रुगो वार मुबारक में मौजूद सरकार जो जिस्मी अतर मुकम्मल मौजूद जरे पाने हजरत बीबी हलीमा जे घर में ब्याजर दायूं त दुनिया में खोड़ मगर
महबूब जिदा ईबीशेया चाओ 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 तो दुआ सही का कराए वदला मदीने जल्दी नसीब करे दायूं त दुनिया में खोड़ मगर महबूब जिदा ईबी के सीने सा गुलाब जो गुल साढ़े खड़ी गोद में ईबी पालन जे बहाने सा पुट रखे पाले बेपई पल जे बेपई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह वाड़े हाजी गुलाम पाले बेपई पल जे बेपई पालन जे बहाने सा पुट रखे पाले बेपई पल जे बेपई बहजे साथ इंसान रस्ते हूँ बवनी रल जे बेपई सबई मिड़ई उनखे बिचवर तुझे भाग में आई के यादायूं त दुनिया में खोड़ मगर महबूब जिदा ईबीशेया हाथ में देखनी जो सुभान अल्लाह सरकार के खयूं जद पंजे इलाके दे पईचे जिस्म जो मौजूद निहार ओ चंबड़ जे भर में ख्वाजा साहब जे उर्स में अचण वारा वली जो अज रूह मुबारक तोड़े मुतवज्जिया पंजे मज़ार मां हजरत साहब तुम ते निगाह रखियो वेचार तवज्जो करे बुध जा जरे करीम नबी जो जिसमें अतहर उन डुबरी सवारी ते पियोआ जेका हलण खां हलाक बेहर खां हलाक चलण खां हलाक मैदान ते जेड़ी काने का पर जरे सरकार जो जिस्म जो लगुस ओहा दाची बेन दाचन खां अगु कजी थी वने पुछन स्यो मायो ओ आलिमा सवारी मटाई थई छा केती सवारी ने सवार मटला दिलदार मटला अड़ियन आधार मटला यतीमन यार मटला परया अकेली हुयम हारे कायनात जे सरदार जो वजूद मुझे दाची जे मथा है यो जिसमें अतर जो मौजूद मदीने शरीफ जे शहर में है आरे मुंह बेगड़ी ना तो चाहिए दिल थी जे साईं जे संत जी बुधाया चाहो तो बुधाया वने तो बस दागे दुनिया मुंह बेया डाढ़ी डिठी पर मदीनू त मदीनू आ चाहो दुनिया मुंह बेया डाढ़ी डिठी पर मदीनू त मदीनू आ मुखे मुझी आसन मिठी पर मदीनू त मदीनू आ शहर में अनूर बुधाया मां करे छा बयां भली दुनिया पासीरी पुठी पर मदीनू त मदीनू आ जरे मदीने शरीफ में सरकार हाने एक वेगड़े बुजुर्ग बुधायो थोड़ो वधाने जो ईको घट कर बैठा परेशान थियो तो वने मां घणो डबल न ॾिठा त जिते असहाबे सुफ़ह जो थल्लो आ असहाबे सुफ़ह जेके मदीने वियन उन्हनि खे ख़बर आ त सरकार जी ॾियारी पाक जे पोएं वारे पासे खां हिकिड़ो थल्लो ठहला उन थल्ले ते मुस्तफा जा मुसाफिर तालिब इल्म रहंदा एकड़े बुजुर्ग चयो त जेकॾहिं चाहियो था त ख़ास नबी जो कुर्ब मिले वे त इन थल्ले जे साम्हूं अची
बरकातू नफल पढ़ी सरकार के अर्ज कयो थली वारन जी बरकत सां मदीने जा मीर निगाह फरमाइंदा उन थले ते मुस्तफा जा तालिब रहंदा 70 तालिब जन तालिबन मां हिकड़ो तालिब हजरत अबू हुरैरा नालो हुस बाहरी मुल्क माची मदीने जे साईं जे हुस्न अखलाक ते फिदा थी मुस्तफा जी गुलामी कबूली खाजा साहब जे उर्स में अचण वारो उन दौर में एतिरियूं सहूलतूं कोन हुयूं अज तालिब था चवंदसीं असांखे एसी बि हुजे उस्ताद मार बि न ॾे विढ़े बि न उस्ताद असांखे तंबीह बि न करे पर असीं निकरूं त राज़ी ग़ज़ाली थी निकरूं असीं निकरूं वॾा रब्बानी आलिम थी निकरूं ॿुधो अॻे ज़माने में मुस्तफा जे दौर में तालिबन खे तकलीफ़ूं हुयूं बुखूं ॾिसंदा चंबड़ जे भर में इन अजीम शान जलसे में अचण वारो उन तालिबन में हिकड़ो तालिब हजरत अबू हुरैरा सख्त बुख लगी हुयसि चियाणे बुख लगी आ ॾाढी पिना कोन थो ॿाहिरि निकिरण ॾिसां त को सहाबी अचे त उन खां शरई मसालो पुछां निहारे त हजरत अबू बकर सिद्दीक पियो अचे मञो था न सुणे के पो मूंसां चओ बण यार नबी दे यारां दा चओ कॾहिं तकीर हुए कोन कंदो सुना छो था ॾिजो बण यार नबी दे यारां दा शीयन के भी चो त सुधरी वञो हेॾे अचो बण यार नबी दे यारां चवा शक्का शायद तुझे शक हो वई ते चल मदीने देख तू जोड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारां दा सामने आयो हजरत अबू बकर पियो अचे ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान सां अकीदत रखण वारो सवाल कयुम साईं कुरान जी हिन आयत जी माना त ॿुधा मदीने जे साईं जे ज़माने में जेके वॾा मुफ्ती हा उन्हनि मुफ्तिन में हजरत अबू बकर बि मुफ्ती आ हजरत उमर बि मुफ्ती आ हजरत उस्मान बि मुफ्ती आ हजरत मौला अली त काज़ी आ ऐं मुफ्ती आ हजरत अबू बकर खां पुछम साईं मूंखे हिन आयत जो तफ़सीर त ॿुधा मां चयो भला तफ़सीर पुछांसि तफ़सीर ॿुधाए मुंहिंजे ख़ुश्क चपन खे ॾिसी समझी वञे त मूंखे बुखा मानी जो को गब्बो मूंखे ॾे हज़रत अबू बकर ॿुधाए हलियो वियो थोरी देर गुज़री निहारिया अमीर उमर पियो अचे मां चयो सुणा अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं ही आयत त मूंखे ॿुधा मां चयो हज़रत उमर भला मूंखे ॾिसी मानी मानी ॾे बुखारी में ॿुधो हज़रत उमर बि आयत ॿुधाए हलियो वियो थोरी देर गुज़री निहारिया त अंदरां हवेली मां मदीने जा साईं पाण ॿाहिरि पिया अचनि हाय साईं पाण मंझंदि जो निकिरंदा न पर उन ॾींहुं पाण ॿाहिरि आया दीदार करायो इस सूरत नूं मैं जाना जाना खते जाने जहाना
अरे मुंह मिस्कीन के न दिस इस मदीने वाले साईं के पोपड़ा इस सूरत नु मैं जाना खाते जाने जहाना खा सच आखा रब दी में शाना खा जिस शान तू शाना सब सुभान अल्लाह माँ अजमल माँ अकमल माँ असल चंबड़ वाला हाथ खड़ी चला किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्सा अखी किथे जाड़ियां मदीने में हिकिड़े मूंखे ॿुधायो दिमश्क जो हिकिड़ो आलिम आयो मदीने शेख अहमद हब्बाल बड़ो वली हो शाज़ली तरीके जो वेठो हमरा हिकिड़ो भॼंदो आयो अस्सलाम वालेकुम सलाम उदुली अय्युहा शेख दुआ कर मुंहिंजे लाइ बुजुर्ग जलाल में अची करे तुझे अरे साईं वेठा ऐं तूं वरी मुंडे तवज्जो थो करी मुझेड़ो को मौलवी हुजे हां बटरे माण्हू गॾे मदीने में फोटो कढाए चवां मदीने में मुझे ले बुजुर्ग तो चे मुंडे तवज्जो न कर मुंडे न निहार हिय दरबार मुझी त दरबार काने हिय मदीने जे साईं जी दरबार हिते वली गौस कुतुब अब्दाल कलंदर औताद नुकबा नुजबा औलिया अरे औलिया त घट दर्जे वारा पर नबी पे पंहिंजा ताज हेठ रखे मोहम्मद जे दरबार जी हाज़री बरीदार सुभान अल्लाह छा वलियन जी सोजा छा संजिया असी त खुश थी मानू असा सा मिलन था पीर मेरे अली छा सोचे किथे मेरे अली किथे तेरी सना जाओ अज जाओ गुस्ताख अखी किथे जा लड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वडेरो नथी साईं जो शान जाओ सुभान अल्लाह 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 माँ अजमल माँ अकमल माँ असल उसे किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखी किथे जालड़ियां सुभान अल्लाह या दियो पतन वांगुर अल्लाह चाहे त मोहम्मद जेड़ा किरोड़े ठाहे थक गई खोड़ थी अल्लाह चाहे मोहम्मद जेड़ा किरोड़ ठाहे छड़े अरे मोहम्मद जेड़ा किरोड़ खुद खुदा चयो मा कान मुहम्मद अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व कान फदलुल्लाह अलैका अजीमा अरे मुखे जोश आयो जमाने खुदा करे बटे कलाक छड्या हथ खणी तो सुभान अल्लाह चयो अल्लाह पान चयो नबी खातमुन नबियीन रब चई मोहम्मद खां पो बियो मोहम्मद नथो थी सके अरे तू थो चवी पंहिंजे किताबन में पक करी बियो ही त मदीने जे साईं जेड़ा किरोड़ थी सघन था तो जेड़ा कुत्ता किरोड़ थी सघन था पर मोहम्मद करीम जो ओ शान ओ मकाम ओ मर्तबा ओ इज्जत ओ रफ़त
वा बुलंदिया ओ त ताज रब मोहम्मद जे मथे मुबारक ते रखियो कायनात जडह का ठहिया जैसी से हलदी मदीने जे साईं जो मटो आहे कोन को सुभान अल्लाह सुभान अल्लाह है साईं जो शान निरालो खुदा वाबिल का बचाए बच्चो बच्चो साईं ने बस बलाड़े कुरान त पढ़न था न पोप से सुदीन जो गयो तम तीन तबला तन दाढ़ी बतन पोप बला मदरसा तन पोप माशाअल्लाह पेट बतन पोसे मानी जे के चमन त नबी जो इल्म शैतान जो इल्म बराबर अरे जेके नबी जे इल्म के शैतान जे इल्म जेड़ो चवण तोखे केर शैतान चे तुझे वड्डे खे चे बर्दाश्त न थो थी कायनात जो सरदार असा के ताजा तख्त न खपर ताज न खपर कुछ न दियो पर मोहम्मद करीम ते आशिक बर्दाश्त न कंदा असी चंदा से मुझे महबूब जो मट मिसल को ना जे न थई पक भला पेश कर पढ़ायो शान मुस्तफा जी महफिल तो खुलो मुझे महबूब जो मत मिसल को ना दे न थई पक भला पेश कर सोहणे नगदार निर्मल नबीउल हुदा जेड़ो बियो मुस्तफा पेश कर अरे थे झुकी बनल सजदा गया जे अग्या अरे थी पगी शाम प्या जानवर जे मुलाजे जमी थोत तो जेड़ो आहे नबी तू बे अहड़ी दुआ पेश कर सोहणे नगदार सोहणे पगदार सोहणे दिलदार सोहणे नगदार निर्मल अल्लाह सोने नगदार निर्मल निर्मल नबीउल हुदा जेड़ो बियो मुस्तफा पेश कर सोने नगदार निर्मल नबीउल हुदा जेड़ो बियो मुस्तफा पेश कर अखियूं बूटे मदीने तसव्वुर करे यो सच अज रोज़े जे साम्हूं बीठो आ ऐ सरकार तोखे ॾिसण पिया जाओ सोहणे नगदार निर्मल नबीउल हुदा जेड़ो बियो मुस्तफा पेश कर सोहणे नगदार निर्मल नबीउल हुदा जेड़ो बियो मुस्तफा पेश कर कायनात जा नबी बाहर आया अबू हुरैरा पियो चे अज असां जी यार ईद दिल रुबा जे दर्द दी दया दीदू हो गया अज असां जी यार ईद दिल रुबा जे दर्द दी साईं जो मोहब्बती उते मरे तीन कबर में कट करे पछाड़ी वारा बात खड़ी सुभान अल्लाह तो मदीने जी दुआ जो मोहब्बती उते मरे तीन कबर में कट शान में सो जण शहीद आ दिल रुबा जे दर्द दी दया मदीने जे मिट्टी में भी शिफावा घना और मास्क पायो बैल अरे साथियों सही मिट्टी आ दसा मां वडो हिफाजत कबो सेहत मुझे वाल बसाई बुलबुल मदीना जन अरे मोहन ढक मदीनु पाक भल लगेगी खाक पाकया
नंढो नथी हलकड़ो नथी वडेरो नथी अरे मोहन ढक मदीनो पाक हल लगे खाक पाक आ कहिए मिठा मुफीद आ दिल रोबा जे दर्द दीद अंदरा मदीने जा साईं प्या चल भुख लगी ही इतना का गाल हलाई हुई बुक जो मुखे लगी ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जे नजरुन सा नवाजलो जी जो मदीने जा साईं आया मां सरकार जे सामूही बीही रहम चयुम कुछ न कुछ मन अर्ज न कयुम अदब में बीठो आया वाह मुझा गैब दान नबी तुझो गैब तुझो इल्म तुझी नजर अरे दियो बंदन वहाबिल तई चयो हित जे पुछा खबर कानेस पर नबी हवेली ते आ सहाबी कट्टी में मार बीठो आ जी जो मुझो नबी आयो पान निहारे फरमायो अबू हुरैरा जी मुझा साईं भुख लगी थई भुख लगी थई भुख लगी थई अर्ज के मुझा बीब हां मुखे भुख लगी आ पान फरमायो हेडे आ मुझे पोया सरकार अग्या मां पोया हवेली जी तरते बीर थोड़ी देर गुजरी अंदरा पान निकली आया वट्टो खीर जो हथ में फरमायो अबू हुरैरा अरे कौन अंदरा दिन साथन के सड करे अंदर वनी दिन के सड कयो दिल में सोचूं त भुख त मुखे लगी सरकार जो हुकुम जो थियो सभनी खे एकड़े खे दिनो बे खे दिनो टे खे दिनो चौथे खे दिनो पंजे खे दिनो छहे खे दिनो सते खे दिनो अठे खे दिनो उन 70 जन खीर पीतो प्यालो खुटो न तू पी तुम अन्या पी तुम अन्या पी तुम अन्या पी तुम बाजो मुझा हबीब तुझे रब जो कसम हाने पेट भरजी हुआ मुझे महबूब दुनिया वारन के यो बुधायो अरे मौलवी हुजे खजानो खुटी सके तो अमीर जो खुटी सके तो वडेरे जो खुटी सके तो कायनात जो सरदार साए रोजे वारो वा जे जे खजाने में खोट आहे कान का नारे पीर उलमाए अहले सुन्नत सारी गले खजीने दी अशरफ अली थानवी देवबंदी खुद जो रोटी का टुकड़ा खाते हम हैं हाथ हुजूर का सारी गले खजीने ऐ दुनिया खैरात मदीने दी है अर्ज कर साईं भी बैठा दसा के खैरात मा जरूर मिली आए दुनिया खादी खैरात मदीने दी कोई मिसल ढोलन दी जाओ कोई मिसल ढोलन चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ते जो मतलब ताल बन जी नबी से खिदमत कई सुभान अल्लाह फरमायो खुट्टे न तो सही किथा खुटाया पाण फरमायो मुखे दे माथो प्या खुटायो हिकड़ो तो हुजूर के खुदा खजाना दिनो हाया न गाला ताले छड्या हाया न अरे मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा
मुखे जने मौलवी उबैदुल्लाह 10 रुपया दे कोनी दूंगा मौलवी असी ऐसी सखी घणा पर वरीब जे करे रहम पियो त पंज न त बिंगलो रुपए वारो पर हुजूर जी आदत निहार अरे मेरे करीम से कर कतरा किसी ने दरिया बहा दिए दुर्बे बहा दिए उनकी महक ने दिल के गुंजे हिला दिए बड़े वाला हजरत हथ तकनी चाहो ओ मदीने वने चाहो ओ खुदा मदीने मोकले चाहो अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द अल्लाह 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 जाओ अल्लाह अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंजे हिला दिए हैं तालिबन की खिदमत कर मदरसन के आबाद कर कदे तुम पारे जे मदरसे में हुई खीर खणी तू जने रंदो खीर यो मुखे तो मार हड़िया ये न कयो तालिबन जी खिदमत करण मुस्तफा जी सुन्नत थई कदे खीर इन नियत सा खड़ी में मेहरबानी घणी मन पर असां सुस्तियूं खणियूं बेटा फरमायो वखर ढेरों ढेर पर वेहा ईंदड़ वेसरा कन बेहाए वसु कयो वखर वडी वेर कनी कंदे सेर वखर विकामी वयो भिटाई के मनो थाया न हथ तकनी बुधायो बस हाने भिटाई जे रिसाले के केंची प्याणन चैन यारन जा शेर कटे छड़ियो असां जे हिकड़े सुन्नी लेखक 10 लख वठी करे चई 10 लख जो खीसो भरियो त शेर कटिया पर मां चयो त ता सुनन का त मिर्जो कलीज बेग ए जुल्फकार मिर्जा वारन जो वडो हुयो वक्तो सियो उन जो रिसालो मुवट पियो उन शेर न कटिया जोड़े जोड़ जहान जी पान कई परवार हाथी हाथी हामी हाशमी सरदारे सर सर फरमाए तू हाथी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबर सथ में मज मस्जिद मणिया दारो चारई जगह चौधार होवा हिकदा हबीब साहब कट्टी न चौधा दरपसन सुभाणे मानो चंद भिटाई वरी सुनी नम खतीब को वजे शेर पढ़े चंपड़ में बात कारो छोरो उठी भी जवे भिटाई को न चयो न बाबा भिटाई न मां वट रिसालो पियो आ भिटाई जो अरे मां चयो केंची लगल रिसालो न असल रिसाला खोल इश्क में बोल अंदर के जांच दर्जन रिसाला जन्मे चैन यारन जो शान हिनन बादशाह पीर वारो सुरब कढी छड़ियो नवा रिसाला बनो सुर धनासरी नितला चाची फरियाद पान पे कटलाए पर मीरा शाह मदद कर कटे 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 टे सुफा छड़ी दऊ छा 4 छड़ी दऊ छा 5 छड़ी दऊ छा 10 छड़ी दऊ छा अरे जोर हलो
तहां जे तीखे मुकरा जोर हणो असी चंदासी पीर मुझा बादशाह है ओ जीलानी जलील तादला दरगाह जा हवंद जा खलील बेटा तुझे हसनी हीणू आहिया बाहर भी न वसील दाता ओ दाता ओ नंद बेटा ओ दाता ओ नंद बेटा दाता ओ दाता दाता मुझे दिल के ए दिलासा दलील साईं जिल्लत तयुस जलील रस बादशाह बगदाद जा नारा पीर हथ मथे नारा पीर कलंदर जा शेर कटियो भिटाई जा कटियो सचल जा कटियो सचल सोचे में यार दी घड़ोली भरतियां पीर पीरा हजरत मीरा नता जो कटे छड़ियो कटे छड़ियो पीर पीरा हजरत मीरा नाम किथे टुटन जंजीरा मैं मुर्शिद मुर्शिद करती हां माही यार दी घड़ोली भरती हां चोर कंदान ठड़ी अहले सुन्नत वारन कदे किताब कट्या न सुन्नी जमान चार यार शान वारा अहल बेत बे आखिरी गाल चो अहल बेत बे शान वारा असी अहल बेत जब नौकर हूं तब मुस्तफा जे यार जब असी नौकर हूं सुभान अल्लाह सोने ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जेड़े बुजुर्ग गैरत से खड़ी हाया में घर है सुन दो मदीने में नहीं कर रहा हक गो आलिम रब्बानी जे सुभान अल्लाह साईं ख्वाजा मोहम्मद ख्वाजा इब्राहिम जान पियारा तो जा झर जग में हन नारा वाह 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 ए बटरे से रटाया था बुधाया मत बुला तो कढाऊंगा बुड्ढा प्या हो बुड्ढा ख्वाजा मोहम्मद ख्वाजा साईं इब्राहिम जान पियारा तो जा झर जंग में हम चो तो जा झर जंग में हम ख्वाजा सला शरीफ पढ़ो मां पानी जो ढुक बना आई हलन दे ठायो थमदे बटरे मिसरा ता के बुधाया सला शरीफ पढ़ो पढ़ायो पढ़ायो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सूरत सीरत तमाची प्यारी साईं याद कर रही थी दुनिया सारी नचे न न न हथ हथ खड़ साईं बजड़ो वेठो गादी नशीर जे पंजे पी जी मिशन खे अॻिते हलायो सूरत सीरत तमाची प्यारी याद कर रही थी दुनिया सारी मिस्कीनन जा लाथई मुजारा तो जा झर जग में हल हथ खड़ साईं ख्वाजा इब्राहिम जान पियारा तो जा झर जग में हल नारा जिक्र कराइण तुझो आला शान तुझो बुलंद ऐ बाला सलूक साईं तय करायो आखिरी सबक ताईं जिक्र कराइण तुझो आला शान तुझो मिठड़ा बाला गुरगुटे नहीं तो बाजे करारा तो जा झर जग में हर नारा ख्वाजा ओ साईं ख्वाजा ओ हथ खड़ ख्वाजा इब्राहिम जान पियारा तो जा झर जग में हर नारा लिखा दिन में उर्स थियो थई दारी उबैदुल्ला शेर चयो थई हक हक सुभान अल्लाह वाह 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 ए फकीर अगर रब खुश करे पोया साईं जो खलीफा है ना सुभान अल्लाह कढी
लेगारन में उर्स थियो थई तारी उबैदुल्लाह शेर चयो थई ओ मकबरे शरीफ मां नजर करे सही नजर करे देखर नजारा तो जा जर जग में हर अल्लाह खुश करे वे रब आबाद करे वे खुदा मदीन ले करे वे हाजा मोहम्मद साईं इब्राहिम जान पियारा तो जा जर जग में हर नारा ये भी लगे तो खलीफे सवाल कयो सवेर में पुछी थी तो मौलवी या हाफिज दाढ़ी कटराइन था थोड़ो सोचो जी तो मौलवी ध्यान तो पूछो था कटराइन या तो मौलवी थनी ने समझो था हुक्म पोथो बुधाया पहिरा तमा सोचो तो मौलवी बना रुकी मौलवी ते फर्जा हाफिजन ते बेन मुसलमानन दे कोने बस एकड़ो तो सभई मुसलमान जेके भन से सुन्नत सजाई या मां गलत आया कलायो जेकर गलत आया तो मुखे झलियो ता के वडे अछन डाड़न वारा के नौजवान मुखा उम्र में काफी वडा भला के नटा मुखे झलियो ऐसा के नचो ता मुखे बुधायो तो दुनिया में वत अल्लाह के सूरत केजी प्यारी आ हां साईं हजरत ख्वाजा आगा मोहम्मद अयूब जान काफी दफा तवा के तकरीरुन में मिसाल ॾिना हजरत मूसा जे दौर जो मशकरो हो साईं तकरीर में मुंह मां ता के हिते या बयान ॿुधणो ओ हजरत मूसा जे तिर्ज़ ते कट ते मशखरी जे ख़ातिर उन ॾाढी रखी पटको बधो जरे खुदा फिरौन जे लश्कर के कोड़ियो ओहो मशकरो न बुडो साईं चयोसे मौला दुश्मन मुंहिंजो आहे इहो असली कट मुंहिंजी करे मश्करियूं करे अल्लाह फरमाते ने जी सूरत तो मूसा सा मिले थी या गाल इमाम अल आरिफीन पीर से मोहम्मद राशिद रोज़े धड़ी लिखी साईं तशबीह नहीं फरमायो पार फरमायो जे मशकरो नबी जी सुन्नत मशकरी समझी रखे अल्लाह उन सूरत ते अजाब न करे मुसलमान तू मुस्तफा जी सूरत सजा घणन जुदाने अछुं डारी थी वे उन खबर ना है हयाती कितनी हाने त डारी मुबारक रखो इंशाअल्लाह वायदो कोंदो वठावे चओ इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह सुन्नत सजाए भी घणा वरी पानो मायू न छडी अज मायू जा वडा पक्का मुरीद हुआ असा खबर ता में पान में हेरा फेरा इनी जे करे कोशिश कयो बाकी इमामत जे ला यो जरूरी आ त जेके असी इमाम था कयूं उन इमाम जे अंदर फिस्क न हुजे इमाम में खराबी हुजे तो वो जमात के वनी इन्हीं जे करे इमाम सही हुजे इमाम अहमद रज़ा बरेलवी या तन आलिमन टोटल उन्हनि सभनी लिखियो आ दाढ़ी कटराई दड़ कूड़ाई दड़ फासिका मुस्तफा जे एकड़ो गुनाह हुंदो त लिखियल खबर काने लिखी किथे गुनाह कई दाढ़ी कटराए तो माना खुली तो गुनाह करे इनी जे करे उलमा जी दया फतवा वा तो जे पे नमाज न पढ़ो जे पढ़ी छड़ी थवे त मकरूह तहरीमी थी वी फिकी एकड़ो ज़ाब्तो आ कुल्लु सलातिन उद्दियत मअल कराहत तो आदू हर नमाज जेका कराहत सा गड पढ़ी उहा मोटाइण वाजिबा अज तुझे इलाके में तुझे भला रुकी मौलविन ते बडो नहणो घणन पीरन बडारियो कटराए छडियो मन हाने इयो हुकुम भला रुकी मौलविन ते आया पीरन ते बाई गालायो को त डरजो दा साईं वेठो आ साईं तहां के कुछ कोन तो चे साईं तहां मां बाप तहां बुधायो मौलवी उबैदुल्लाह ला शरीयत हिकड़ी आ इया जा तहां लिगारन ला शरीयत दिया चंपड़ वारन ला ट्रिया
हजरत नबी करीम जे दरबार में हिकड़ी औरत जो मसालो आयो, फातिमा नालो उस सरदारी कबीले सां ताल्लुक पई रखे, चोरी कई है। सरकार फैसलो दिनो, हथ कटियो चयो सही औरत बुधो खोलियो बुखारी शरीफ। सरकार चयो जे मुंहिंजी न्याणी फातिमा बिन्त मोहम्मद चोरी करे हां, हथ कटास हां, अगियूं क़ौमूं बे इन जे करे तबाह थियूं। उन्हनि में अमीर अल्लाह हिकिड़ो कानून, वडेर अल्लाह हिकिड़ो कानून, गरीब अल्लाह ॿियो कानून। अॼु चंबर में ओ वक्त जे कामिल वली ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जे निगाह सां ही कमीनो तोखे ॿुधाए थो, मां गुनहगार तोखे थो ॿुधायां। उन शरीयत जे पासदार जो उर्सा, शरीयत मौलवी हुजे, पीर हुजे, फकीर हुजे, दरवेश हुजे, सूफी सजाए सभिनी ला बराबर। शरीयत मोहम्मद जी आ, मौलवी उबैदुल्लाह जी काने का, इन शरीयत में सब बराबर आहिनि। गाल बड़े मत कान पर सुभान अल्लाह जो मुखे सवाब मिलम। हाणे इहो साॻियो आहे जहिड़ो कराईंदो तव्हांखे ॿोलियुनि खे कुटरो खाराईंदो। अल्लाह ख़ुशि करे साईं वेठा आहिनि, हेॾे बुज़ुर्गनि अल्लाह वारनि जो पोयां हथ हुजे त पोइ असां मस्ती कयूं था। मौलवी पोरी ॿिए दफ़े कुझु वरी जज़्बो में अची था वञूं मौलवी असीं अल्लाह से खुश करे कोशिश कयो, हथ इबादत हुई कोन वठा। साईं वरी तव्हांखे नसीहत फरमाईंदा, अल्लाह कंदो इंशाअल्लाह बेड़ा पार। बाक़ी इहो ज़हन रखो त कानून शरीयत जो सभिनी ला बराबर आहे। इहा आहे मां ॾोही हुजां मूंखे तव्हां छिकियो, बोले दादा तूं ॾोही आहे, मां कहिड़े बाग जी मुरिया, मां कानून मोहम्मदी खां वधीक आहियां न? तव्हां मूंखे चओ साईं तुम इहा ग़लती आहे मूं में हूंदी, मां इस्लाह करे पंहिंजी दुरुस्त कंदुसि ऐं इंशाअल्लाह ताला सभिनी खे बि नसीहत आहे त शरीयत खां ॿाहिरि न। भिटाई जो हिकिड़ो शरीयत जो बुधाया है, इजाजत जो तो बुधाया तो पूछ जा पर फरमायो सीनम शरीयत जा ताबियत तमाम। फरमाए तो सीनम शरीयत जा ताबियत तमाम, तन के तरीकत जो मन में मज मुदाम, हल्या हकीकत सामू मारिफत मकाम, जन्नत पी तू जाम, हथकड़ी चे जाम को रखे गडिया का पड़ी। अल्लाह अल्लाह इसमो खुदा जो जे बेकमायो कामिल बनियो। सोने साईं मोहम्मद इब्राहिम जान ने तवज्जो करे चओ, अल्लाह अल्लाह इसमो खुदा जो जे बेकमायो कामिल बनियो। साईं बेदी नी पूछे लाई खां जे पाण बचायो कामिल, हकीर जिक्र कंदे जे फर्श मथा हूं, याद कंदी रब अर्श मथा हूं। जिक्र कंदे जे फर्श मथा हूं, याद कंदी रब अर्श मथा हूं। ओ सुने ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जेड़े कामिल मुर्शिद करीम वट जो अदब सां आयो आमिर। अल्लाह अल्लाह सही अल्लाह अल्लाह इसम खुदा जो भला अल्लाह 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 करे अच्छी दाढ़ी थी वने से, मथे ते चुट्टा पजी वजन से, अकीदो वादनिया शियन वारो विलायत में दसा न, अहले सुन्नत वारो अकीदो घर करियो तो पो सुभान अल्लाह करी दे। अहले सुन्नत वारो अकीदो आगे बिला शक पर गुजीदो, पक्को जाओ ओ जाओ पक्को सुनी रही नी नबी असा जे बेने भायो कामिल बनियो।